जय श्री कृष्ण। अचो त अॼु सभु गॾिजी करे उत्पत्ति 11 जी कथा था ॿुधूं। हीअ 11 बि सभिनी पापनि जी जड़ पटे विष्णु लोक प्राप्त कराइण वारी आहे। हिन 11 जो नालो उत्पत्ति 11 आहे, छो त हिन 11 खां वठी 11 जी उत्पत्ति थी आहे। कार्तिक महीने जे कृष्ण पक्ष जे 13-14 तारीख़ थींदी आहे। हिन 11 जी कथा हिन रीति आहे। एकादशी जी उत्पत्ति कार्तिक महीने जे ऊंदाहे पक्ष खां शुरू थी आहे। सतयुग में देवताउनि खे दुखी करण वारो मरु नाले हिकिड़ो दैत्य पैदा थियो, जंहिं पंहिंजे बेअंत शक्तिअ सां इंद्र, आदित्य, वसु, ब्रह्मा, वायु ऐं अग्नीअ खे बि पंहिंजे वस करे छॾियो। तॾहिं सभी देवताऊं दुखी थी शंकर भॻवान वटि आया। शंकर भॻवान महादेव उन्हनि खे चयो त तव्हां खीर सागर में गरुड़ ध्वज विष्णु भॻवान खे वञी पंहिंजे दर्द जो दास्तान ॿुधायो। हू शरणागति रक्षक आहिनि, उमेद तव्हांजा सभई दुख दूर कंदा। महादेव भोलानाथ जा इहे उमेद भरिया वचन ॿुधी महामुनि इंद्र पंहिंजनि गणनि ऐं सभिनि देवताउनि समेत वैकुंठ लोक में आयो ऐं हथ जोड़े चवणु लॻो त हे कमल नयन नारायण मधुसूदन भॻवान, असांजी रक्षा करियो। दैतनि खां भयभीत थी मूंसां गॾु सभु देवताऊं तव्हांजे शरण आया आहिनि। तव्हां त्रिलोकीअ जा नाथ आहियो ऐं शरणागत वत्सल आहियो। असां अधीननि जी तव्हां खां सवाइ केरु रक्षा कंदो। भॻवान वैकुंठनाथ उन्हनि जे दुख जो दर्द भरियल हाल ॿुधी इंद्र खे चवणु लॻियो त हे देवराज, अहिड़ो कहिड़ो मायावी दैत्य आहे जंहिं सभिनी देवताउनि खे जीते हिन तरह दहलाए छॾियो आहे। इंद्र ॿई हथ ॿधी वेनती कई त हे त्रिलोकीनाथ, चक्रवर्ती नगरीअ में हिकिड़ो महापराक्रमी मरु दैत्य रहे थो, जंहिं पंहिंजे तेज, बल ऐं शक्तिअ सां सभिनी देवताउनि खे सुरग मां ॿाहिरि कढी छॾियो आहे। हे प्रभु, तव्हां उन दैत्य खे मारे देवताउनि जी जीत करियो। इंद्र जा इहे वचन ॿुधी भॻवान उन्हनि खे आशीर्वाद ॾेई चयो त तव्हां चक्रवर्ती नगर में वञी दैतनि सां जंग जोटियो, त मां तव्हांजे सहायता लाइ पाण ई अची प्रकट थियां थो। देवताऊं आशीर्वाद पाए चंद्रवर्तीअ में दैतनि सां अची घोर युद्ध करण लॻा। तमामु तेज शक्तिअ वारा बाण हणी दैतनि जो संहार करण लॻा। दैत्य बि गरजंदा हिण भूमीअ तां काहे पिया ऐं देवताउनि खे अहिड़ा त टोटा चॿायऊं जो हू युद्ध जो मैदान छॾे ॾहनि ई दिशाउनि में वञण लॻा। उन्हनि खे भॼंदो ॾिसी अंतर्यामी घटि घटि में ॼाणण वारो भॻवान गरुड़ ते गजंदो शंख, चकर, गदा, पदम, गदाधारी खणी अची उन महाघोर युद्ध जे विच में प्रकट थियो। गदाधारी भॻवान सभिनी जे ॾिसंदे ॾिसंदे नांग जहिड़नि तीक्ष्ण बाणनि सां दैतनि जे शरीर खे छेदणु शुरू कयो। ॿिया सभई दैत्य मरी भस्म थी विया। बाक़ी फ़क़ति मरु दैत्य वञी बचियो, जंहिंखे भॻवान जा तिखा तिखा बाण गुलनि वांगुरु मालूम थियण लॻा। जेतोणीकि उन जा हॾ टुटण लॻा, पर तॾहिं बि हू जीतिजी न सघियो ऐं बराबरि 10,000 वर्णनि ताईं जंग जोटींदो रहियो। नेठि भॻवान थकिजी बद्रिका आश्रम जो रस्तो वरितो ऐं उते महाशोभिनिक गुफ़ा में वञी आराम थियो। गुफ़ा 45 कोह ॾिघी हुई, पर अंदरि वञण जो रस्तो फ़क़ति हिकिड़ो ई हंधा हो। मरु दैत्य बि भॻवान जी पुठि वठंदो वठंदो उन गुफ़ा अंदरि लंघे वियो ऐं भॻवान खे मारण जो वीचार करणु लॻो
त एतिरे में भॻवान जे शरीर मां हिकु महा तेजवान कन्या उत्पन्न थी, जंहिं मरुदईत सां युद्ध करे उनखे उफ़ट मारे वरितो ऐं बाक़ी जेके ॿिया बि 4 दैत उन जे सहायता वास्ते आया हुआ उहे बॾी पाताल में हलिया विया। जॾहिं भॻवान जी अखि खुली तॾहिं ॾिठईं त दैत मुंहुं पियो आहे ऐं हिकिड़ी महाशोभिनिक कन्या पंहिंजा हथ ॿधी बीठी आहे। विष्णु भॻवान अजब में पइजी हुन महासुंदर कन्या खां पुछो त हे सती, अचु ॿुधाए तूं केरु आहीं ऐं हिते कीअं आई आहीं? कन्या नम्रता सां चवणु लॻी त हे प्रभु, मां तव्हांजे ई शरीर मां उत्पन्न थियल तव्हांजी ई कन्या आहियां ऐं हिन अभिमानी दैत जो मौत बि मां ई आंदो आहे। कन्या जा निमाणा ऐं नम्रता वारा वचन ॿुधी विष्णु भॻवान प्रसन्न थी चवणु लॻियो त घुर सती जेकी घुरे, तूं माल मिलकत या मंदी, तूं सती संसार में बेशक बिलाशक आं वॾी, वर वठण लाइ वचन तोखे मां ॾिनो मुंहिंजी कन्या, सो सचो थींदो सुहागिण, कूड़ न थींदो कॾहिं। विष्णु भॻवान खे पाण ते प्रसन्न ॾिसी कन्या चवणु लॻी त हे वैकुंठनाथ, जेकॾहिं सचुपच मूं ते प्रसन्न थिया आहियो त हे प्रभु इहो वरदान ॾियो त मुंहिंजे निमित्त जेको उपवास करे थो सो मन वाणीअ या शरीर करे महाबलवान थिए, उनखे धन धर्म ऐं मुक्ति प्राप्त थिए। कन्या जी इहा प्रार्थना स्वीकार करे वैकुंठनाथ चवणु लॻियो त हे कल्याणकारिणी, तूं मुंहिंजी उत्तम शक्ति आहीं, जीअं तूं चवे थी तीअं ई थींदो। जेके मनुष्य मुंहिंजा भॻत आहिनि से तुंहिंजा भॻत बि थींदा ऐं अणपुछो मुंहिंजे वैकुंठ धाम में अची वासो कंदा। जेके तुंहिंजे निमित्त व्रत उपवास रखंदा उन्हनि जा सभई पाप ईअं भस्म थी वेंदा जीअं सुकल गाह जो ढिघ बाहि में जली भस्म थी वेंदो आहे। जेको सचे निश्चय दिल जे सची भावना ऐं पूर्ण विश्वास सां तुंहिंजे निमित्त व्रत उपवास रखंदो तंहिंखे सभिनी तीर्थनि जो फल मिलंदो ऐं अंत वेले संसार जे मोह माया खां आजो थी परम गतिअ ते पाईंदो। इहो वरदान ॾेई शंख चक्र गदाधारी सुहिणो स्वरूप चैन भुजाउनि वारो वैकुंठनाथ विष्णु भॻवान अंतर्ध्यान थी वियो। जो मनुष्य हिन पाप मोचनी 11 जो महापवित्र विर्त रखी ऋषिकेश भॻवान जो पूजन करे थो उन जा सभई पाप नाश थी वञनि था। हिन लोक तोड़े परलोक में हिन मनुष्य जो कल्याण करण वारो ॿियो कोई बि व्रत कोन्हे। तंहिं करे हर कंहिं मनुष्य मात्र ऐं वीचारनि सां परमात्मा जी भॻति करणु घुरिजे। उन ॾींहुं दुनिया जे कूड़नि धंधनि खां किनारो करे जगत पिता जगदीश खे ध्यानु घुरिजे। कूड़ दगा दोलाभ डगी या अहिड़ो को बि बुरो कर्म करणु महापाप आहे। जेको हिन दुख भंजन 11 ॾींहुं दिलि खोले दान करे थो, यतीमनि ऐं अनाथनि जी संभाल लहे थो, सो हिन दुख रूपी संसार मां तरी वञी मुक्तिअ जी मंज़िल माणे थो। जय श्री कृष्ण।